अस्सलाम वालेकुम प्यारा साथियो, तव्हां सां मुखातिब आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो। यूट्यूब चैनल मज़लूमनि जो आवाज़। मज़लूमनि जी आवाज़ तहत हर रोज़ 16 मार्च खां वठी करे तव्हां सां मुख़्तलिफ़ उनवाननि तहत ॻाल्हि ॿोल कंदो आयो आहियां। ऐं ॻाल्हि ॿोल करण जो मक़सदु तव्हां सां हिकु त मुंहिंजी कम्युनिकेशन जारी रहे ऐं उन सां गॾोगॾु तव्हां मुंहिंजी रहनुमाई करियो त जेसि ताईं मां तव्हां सां मुखातिब थियां पियो ऐं तव्हांजे तरफ़ां फीडबैक न मिलंदो त मां घुर्बल नतीजा हासिलु न करे सघंदुसि। अॼु मुंहिंजो उनवान आहे तालीम जी तबाही। दुनिया जी तारीख़ जॾहिं खां वठी हीअ दुनिया वजूद में आई, उन वक़्त जे मुफ़क्किरनि, फ़िलासफ़रनि, नफ़्सियात जे माहिरनि, मैथमेटिक्स सां तालुक़ रखंदड़नि, फ़लसफ़े हयात जे मुतालिक़ ॼाण ॾींदड़नि, फ़ल्कियात जी ॼाण, इल्मुल अर्ज़ियात जी ॼाण, नबातात जी ॼाण, जमादात जी ॼाण, कहकशाउनि जी ॼाण, दुनिया जे सभिनी निज़ामनि जी ॼाण उन्हनि माण्हुनि ॾिनी जेके इल्म जे ज़ेवर खां आरास्ता हुया। ऐं तारीख़ी तौर ते बि उहे माण्हू जीअंदा जंहिंजो ताल्लुक़ु इल्म सां आहे। मूसा अलैहिस्सलाम ते तौरेत नाज़िल थियो पंहिंजी क़ौम खे सुधारण जे लाइ। माना उहो बि किताबु हुयो। माना किताब तारीख़ी तौर ते पंहिंजो हिकिड़ो अहम रोल अदा कंदो आहे, जंहिंसां क़ौमूं उन ग़लति राहुनि ते जंहिं ते हलंदियूं आहिनि, सही राह ते अचण सां उन्हनि जी निजात थी वेंदी आहे, पर उहा थींदी आहे किताब जे ज़रिए। जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम ते तौरेत नाज़िल थियो त ईसा अलैहिस्सलाम ते इंजील नाज़िल थियो। जंहिं इंजील दुनिया जे माण्हुनि खे सब्र ऐं तलक़ीन जी उहा राह ॾसी, छो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो इहो कंटेंशन हूंदो हुयो त कंहिं बि जीवत जी शइ जेका बि जीव आहे उनखे ख़तमु नाहे करिणो। जेकॾहिं को बि माण्हू तव्हां सां ज़्यादती करे, हाणे टाइम टू टाइम वेरिएशन आहे। क़ुरान जी फ़लसफ़ो, रसूल काइनात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़लसफ़ो ऐं ईसा अलैहिस्सलाम जो फ़लसफ़ो सभिनि जो टाइम टू टाइम वेरी थो करे। माना मुख़्तलिफ़ आहे। त इंजील चवे थो त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू त तव्हांखे चमाट हणे त ॿियो ॻिटो ठाहे ॾियोसि त भली ॿीहर तव्हांखे चमाट हणे। उनजो जी जज़ा ऐं सज़ा जो मालिक रबे काइनात आहे। योमुल हिसाब जे ॾींहुं, जंहिं ॾींहुं 50,000 साल जो ॾींहुं थींदो क़यामत जो, उनखां पुछाणो थींदो हिन दुनिया में भली उनखे तव्हां आज़ादु चयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते ज़बूर ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते फ़ुरक़ान, इहे थिया पैगंबर जिन ते वॾा 4 सहीफ़ा नाज़िल थिया। ॿिया बि जेके रसूल आया उन्हनि ते बि 103 सहीफ़ा नाज़िल थिया आहिनि। मुख़्तलिफ़, छो त क़ुरान पाक में 28 पैगंबरनि जो नालो आहे,
ऐं हदीस पाक में थो अचे त 1,24,000 पैगम्बर हिन धरती ते ख़ुदा जे तरफ़ां अची चुका आहिनि। उन में 4 अहम किताब आहिनि: तौरेत, इंजील, ज़बूर, फुरक़ान, क़ुरान पाक। उन सां गॾोगॾु ॿियनि जेके पैगम्बर आया उन्हनि ते बि 103 सहीफ़ा नाज़िल थिया। सहीफ़ा छा आहिनि? सहीफ़ा किताब आहे, किताब। आइंस्टाइन छा ॾिनो? कार्ल मार्क्स छा ॾिनो? ऐं दुनिया जे वॾनि वॾनि ॾाहनि जिन तारीख़ तब्दील करे छॾी हिन धरती जी। दास कैपिटल कार्ल मार्क्स जेको लिखियो, उहो जेकर न चयां त दुनिया जे मज़लूम जी तक़दीर तब्दील कोन थियां। जॾहिं जिब्रान किताब लिखियो दी प्रॉफिट जेको 1880 में ॼाओ, 1880 में लबनान में ॼाओ, ख़लील जिब्रान उन दी प्रॉफिट किताब लिखियो। उन्हनि ॾींहंनि में 20 लख कापियूं उन किताब जूं खपियूं, विकिरो थियूं। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जॾहिं सुम्हंदो हुयो, दी प्रिंस मेकावली जो किताब पंहिंजे सेरांदी में रखी विहाणी जे हेठां पढ़ी पढ़ी उन में निंड अची वेंदी हुअसि। उहो किताब उनजो सेरांदी में पियो हूंदो हो। सॼी दुनिया जा ॾाहा इनक़िलाबी अॻवान जन दुनिया खे तब्दील कयो, उनजो तालुक़ु इल्म सां हो, उनजो तालुक़ु कलम सां हुयो। ही जहाज़, ही कंप्यूटर टेक्नोलॉजी, ही सॉफ्टवेयर जी टेक्नोलॉजी, ही कहकशाउनि जो इल्मु, हे फल्कियात जो इल्मु, इहो इल्मु कंहिं ॾिनो तव्हांखे? उन्हनि माण्हुनि ॾिनो जन रिसर्च कई, जन तहक़ीक़ कई। उन खां पोइ इहे शयूं तव्हां ॾे मुंतक़िल थियूं। त इहे सभिनी शयुनि जो तालुक़ु जॾहिं इल्म सां आहे, तॾहिं क़ुरान पाक में पहिरियों हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया त पहिरीं आयत इहा खणी आया हुया: इक़रा बिइस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ल इंसान मिन अलक़। पढ़। पहिरियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे जेको अल्लाह जे तरफ़ां वही नाज़िल थो थिए ऐं क़ुरान पाक नाज़िल थो थिए, उन में पहिरियों हज़रत जिब्राइल चवे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त पढ़। इक़रा बिइस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। पढ़ अल्लाह जे नाले खे जंहिं इंसान खे ख़लक़ियो, ऐं ख़लक़ल इंसान मिन अलक़, गोश्त जे टुकड़े मां इंसान खे पैदा कयईं। तॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा। मां इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। सॼी दुनिया जो तालुक़ु इल्म सां आहे।